कावड़जी वञो मोहब्बत में या दोस्ती में या रिश्तनि में कावड़ थींदी आहे, कावड़जी वञो, नो प्रॉब्लम, कावड़जी वञो, पर 3 ॾींहं न लॻाइजो रब जे वास्ते, अलाह जे वास्ते 3 ॾींहं न लॻाइजो। जीअं 3 ॾींहंनि खां मथे तव्हांजो हिकिड़ो ॾींहुं बि वधियो त भले पोइ तव्हां ठही बि वञो पर कम जा न आहियो। छो? पोइ इहा तव्हांजी माना कमज़ोरी में हलंदी, वरी तव्हांजा मसइला थींदा, वरी ठही वेंदा, वरी मसइला थींदा, वरी ठही वेंदा, वरी मसइला थींदा, वरी ठही वेंदा, वरी हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो हिकु महिल ई तव्हां हिक ॿिए खे माना किनी नज़र सां ॾिसणु लॻंदा। इन जे करे चवां थो त कावड़ ॾींहं जी हूंदी आहे, 2 ॾींहं कर, इंतज़ार में न वियो त हो मूंखे परचाए, हू मूंखे परचाए, हा इंतज़ार में न वियो, इंतज़ार में वेंदो अना में हलिया वेंदो, पोइ अना अहिड़ी ख़राबु अथव तव्हांखे पाण खे ई ज़हनी मरीज़ करे छॾींदी। बहितर आहे 2 मां हिकु धुर झुके, झुक, पर अॻिलो इंसान बि ॾिसजांइ, जे तुंहिंजे झुकण खे क़बूल करे त ठीकु आहे, जीअं हो तोखे बार बार झुकाए त रुक। बार बार झुकण बि अलाह खे नाराज़ करणो अथई। हा हिते रब बि इशारो ॾिनो अथई, काश एतिरो तूं मूंखां माफ़ी वठी आ, मां रब्बुल अर्शिल अज़ीम त तुंहिंजो देरि सवेर त मां कयां, पर हुन साम्हूं वारे त तोखे माफ़ कोन कयो, पर मां रब्बुल अर्शिल अज़ीम तोखे अलाए छा में छा करे छॾिया आहियां। इहे जीअं तव्हां ॾिसो, झुकण बि सुठी ॻाल्हि आहे, हिन में न आहे त मां नथो चवां त बाबा जेके क़ीमती रिश्ता हुजनि या अहिड़ा दोस्त हुजनि मोतबर उन्हनि जी ॾाढो बार बार झुकिजे, नो प्रॉब्लम, हिन में झुकण को एब थोरी आहे। जीअं अॻिलो तव्हांखे चए अड़े मुॾे वरी पेरनि ते किरंदा चवणु ॾे, हिन में तुंहिंजी इज़त हुई, छा जी तुंहिंजी इज़त हुई? झुकण सुठो कमु आहे भाउ। हा मथो कुराड़ी असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां किचिरो उछलींदी, हा हिकिड़े चकर बाबा एॾी वॾी ओझरी खणी आई, ॻोरी ओझरी, अलाह जो कसम कासाई खां वठी आई, ईअं लुॾंदी 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 वई मथे वञी कोठे ते या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इंतज़ारु कई, उहा ओझरी साईं जंहिंजे मथां उछली, भरियल ओझरी गंदगी सां। सुहिणे सरदार छा छा तकलीफ़ूं न ॾिठियूं, आख़िर उहा कुराड़ी बीमार थी त साईं जन इहो न फ़र्क़ु न रखियो, हा या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह तुंहिंजी वफ़ा खे संभाल, या रसूल अल्लाह काश मां तुंहिंजे दौर जो हुजां। बस अस्सलाम अलैकुम या अय्युहल नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन वॾी तकलीफ़ ॾिठियूं यार, वॾियूं, फिर बि साईं जन इहो फ़र्क़ु न रखियो त हिन मुंहिंजे मथां गंदो उछली आहे या ओझरी उछली, रब तो ॾिसे, फिर बि साईं जन उन्हनि खां पुछण तॾहिं ते विया, हाय हाय, बल्कि उहे गैर मुस्लिम हुई, अॼोका तव्हां मुस्लमान ॾिसो, हा आश के रसूल बि रड़ियूं करी ईअं गुड़ियूं न चाहींदा आहियो त आश के रसूल, ख़ुदा जो कसम आहे गैरत वॾी शइ अथव, इहा हकीम आशिकी रसूली हुजेव न, हकीम आशिकी रसूल हुजेव न त अॼु रसूल अल्लाह जी उम्मत हीअं निधण कीअं वांगी रोडनि ते परेशान न वेठी हुजे। हक़ीक़ी में या रसूल अल्लाह जो आशिक़ कोन्हे को, मदीने वारे घोट जो कसम आहे कोन्हे, मां कसम थो खणी ॻाल्हि ॿुधायां, कान्हे, इहे सभु चेहरनि ते चेहरा चढ़ियल अथव। हक़ीक़ी आशिक़ है है, हक़ीक़ी आशिक़ जेको आहे उहो पंहिंजो नालो त मूंखे कमेंट्स में लिखी ॿुधाए त मां हुनजो बि चहिरो पढ़ां त वाक़ई या रसूल अल्लाह तुंहिंजे उम्मतनि में बि सचा आशिक़ ज़िंदा आहिनि।